रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर आज़म सवाती पारां कोटड़ी स्टेशन जे दौरे दौरान मज़दूर यूनियन पारां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रेलवे खे खसारे मां कढण ऐं उन जी तरक़ी लाइ हुकूमत बहितरीन क़दम खणी रही आहे। हुकूमत मुल्की मईशत खे बहितर करण लाइ महांगाई जे ख़िलाफ़ जंग विढ़ी रही आहे। हुन चयो त इमरान ख़ान जो अटल फ़ैसिलो आहे त चोरनि ऐं लुटेरनि ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त PDM पंहिंजो वजूद विञाए चुकी आहे। इमरान ख़ान ॿीहर हुकूमत ठाहींदो। हुन चयो त रेलवे जे क्वार्टर ऐं ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ ऑफिसर फौरी तौर ते क़दम खणनि। ॿी सूरत में उन्हनि ऑफिसरनि ख़िलाफ़ 30 ॾींहंनि अंदरि कार्रवाई कई वेंदी। PDM मरने वाली थी, मफादात की उनके अपना वो थे, वो ख़त्म हो गए हैं और इंशाअल्लाह ताला जो है अब उनका जनाजा और दफन जो है उसका बंदोबस्त कर दें। और खुदा के फजल से सिंध की जो हुकूमत है उसका भी जो है आप ज़रा हशर देख लेंगे, उनका कारोबार भी जल्द ख़त्म हो जाएगा। और खुदा के फजल से इमरान खान जो 2023 और उसके बाद भी खुदा के फजल से अवाम की ताकत से वो आएगा। जंहिं बाद वफ़ाक़ी वज़ीर रेलवे पारां कोटड़ी स्टेशन ऐं लोको शेड जो पिणु दौरो कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।